असां जेको प्रेमी जोरो पतो आहे जे पंहिंजे माइटनि खां भॼी करे शादी कई आहे। हाणे हिन खे त बदिला हिते आया आहिनि। हाणे ॾिसूं था त हिन जा वालदीन हिन जा घर वारा बि छा चवनि। हे वीचारो जेको असांजो घोटु साहिबु रोई रहियो आहे ऐं हीअ माई जेकी आहे ख़ुशि पई थिए त मुंहिंजी शादी भलो थियो आहे। असांखे महसूस खपे। अब रो न ये महसूस छा आहे ॿुधाए मूंखे हिन जे माइटनि जो महसूस खपे। महसूस आहे छा कर जेको तव्हां चवंदा यार असां महसूस न चवंदा आहियूं। बाक़ी छा चवंदा असां चवंदा हिन खे तो खपे हा त पाण छा कंदा अदा मां मूंसां खपाईंदो आहे पोइ तुंहिंजी कीअं थियो पाण में मूंसां खपाईंदो हिन चयो मूंखे ॾे मूंसां वठी ओतर 2000 थी विया उन खां पोइ असांजो प्यार थी वियो। अच्छा मां हिन तरह हिन पैसा कोन हिन करे तो प्यार पैसा जो मसलो न आहे ये अमीर भी मां गरीब मूंसां खपाईंदो मूंखे महसूस खपे। छा नालो आहे मुंहिंजो नालो बेगम। छा कंदी आहीं मां बस घर में हूंदी आहियां। मुंहिंजे अबू खे फैक्ट्री आहिनि कराची में 3-4 उहो ई बस हुनजो फैक्ट्री हलंदी त बस वेठे करे असांखे मुंहिंजे माइटनि मां हिन खे ॿी पंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे सो असांखे तहफ़ुज़ खपे। अच्छा जी मूंखे खपे मूंसां खपाईंदो आहे हिन जा वालिदीन मुंहिंजे पुल कट लॻा आहिनि मूंखे पोइ त मूंखे बचाए मां गरीब मूंसां कमाए बचनि जो पेट पालींदा। हीअ लांती जी मुंहिंजी गिची लॻी खुराइण जा पीउ माउ जा चाचा मामा सभु हथियार खणी मुंहिंजे कॾ लॻा आहिनि। फैक्ट्री बंदि करे मां काॾे वञा गरीब मूंसां कमाईंदा मूंखे बचायो। मां शादी खां थो मां कई हिन न भले वठी वञनि पंहिंजे घर पर मुंहिंजी जान छॾनि मूंखे महसूस खपे। ख़ुदा जे वास्ते मूंखे महसूस खपे।